या रसूल अल्लाह। दोस्तों, सुभाणे 8 डिसंबर आचर जे ॾींहुं तव्हांखे ख़बर आहे त अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत व तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत रैली कढी वई आहे। मकली खां रैली रवानी थींदी ऐं मुख़्तलिफ़ एरियाउनि खां माण्हू ईंदा। सुभाणे हर क़दम हैदराबाद, हर विख हैदराबाद, हर गाॾीअ जो रुख़ हैदराबाद, हर दिलि जो यानी मोड़ जेको हुजे उहो हैदराबाद जे तरफ़ हुजे। इन लाइ त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी नामूस जी ग़ैरत में महबूबनि जे आशिक़नि जो हीउ जेको अंबोह निकिरंदो, जमे गफ़ीर निकिरंदो, असां बि उन में शामिल थी करे पर अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहबत वारनि ग़ुलामनि जी लिस्ट में पंहिंजो नालो लिखायूं। अञा ताईं जेके तयारु न थिया आहियो, हाणे बि तयारु थी वठो। जवान हुजो, पोढ़ा हुजो या वॾा हुजो, देरि न कयो। इहो थी सघे थो इहा हिकिड़ी घड़ी असांजे सआदत ऐं नजात जो सबबु बणिजी वञे।